बिटशामी अवामी शिकायतुनि ते इंतजामिया गैर कानूनी कणक ऐं ॿियो सामान ख़रीद कंदड़ वापारियुनि कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। एग्रीकल्चर फूड ऐं ब्यूरो सप्लाई एंड प्राइस कंट्रोल इदारे जे ऑफिसरनि असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख ऐं प्राइस कंट्रोल इंस्पेक्टर अज़हर राजपूत पुलिस जी मदद सां वापारियुनि जे गोदामनि ते छापा हणी सामान हथ करे वरितो। इंतजामिया हाला जी मशहूर वापारी सेठ ताराचंद जे गोदाम ते छापो हणी 2 लखनि जे लॻभॻ कणक चांवर खंड यूरिया DAP धाणा ऐं सरह जूं बोरियूं ज़ब्त करे गोदामनि खे सील कयो वियो। ज़रियनि मूजिब हर हिकु गोदाम 4 खां 5 एकड़नि ते ॿधल आहे जेको सिर्फ़ गैर कानूनी ज़ख़ीरा अंदोज़ीअ जे कम में आंदो पियो वञे। असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख जो चवणु हो त निगरान सिंध हुकूमत तरफ़ां मिलियल टास्क ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी जी ख़ासि हिदायतुनि ते गैर कानूनी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ छापा हया पिया वञनि। संदसि चवणु हो त चांवर खंड ज़रई भाण ऐं ॿिनि आम वापे जी शयुनि जे गोदामनि ते छापा हणी गोदाम सील करे हथ आयल माल ज़ब्त कयो वेंदो ऐं मुलवस वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा।